नाज़रीन, गौसपुर में जमियत उलमा इस्लाम पारा टाउन इंतजामिया जी नाअहली इलाइक़े में के भी तरक्याती कम न थियण खिलाफ़ टाउन ऑफिस आॾो एहतजाज कयो वियो आहे। ॾिसूं था शेर ज़मान बिजरानी जी ही रिपोर्ट। जमियत उलमा इस्लाम तरफ़ां गौसपुर में टाउन इंतजामिया जी नाअहली ऐं टाउन इंतजामिया में तरक्याती कम न थियण खिलाफ़ जामिया मस्जिद का टाउन ऑफिस अॻियां रैली कढी टाउन ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। उन हवाले सां मौजूद आहिनि जमियत उलमा इस्लाम जा अॻवान, उन्हनि खां पुछंदासीं त उनजो वधीक छा चवणो आहे। ॻोठ जीअं त उगाई खां वठी करे ही जेको इलाइक़ा ॻोठ वार्ड नंबर 5 गौसपुर जा जेका वार्ड आहिनि उन सां माटरेली माह वारो सुलूक कयो वियो आहे ऐं गौसपुर शहर ते 5 साल अॻु में धाड़ो हयो वियो। टाउन कमेटी गौसपुर जी असुली हैसियत खे ख़त्म करे कच्चे जा दड़ी जा इलाइक़ा आने करे असांजा फंड सॼा ओॾे इस्तेमालु पिया कनि ऐं ओॾे खाइनि पिया। असांजी जमियत उलमा इस्लाम पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे त असांखे पंहिंजा हक़ ॾियो ऐं गौसपुर टाउन कमेटी खे पंहिंजी असुली ऐं पुराणी हैसियत में बहाल कयो वञे, न त जेको आहे त मुकमल हिकिड़े खंडरात में तब्दील कयो वञे थो। हिनखे मुंहनि जो दड़ो हथ सां जेका त वठी करे तबाह कयो वञे थो। शहर जा जेके मेन रोड रस्ता आहिनि, जेकॾहिं तव्हां ॾिठो वञे थाणे वारो मेन रोड आहे उनजी कहिड़ी हालत आहे ऐं गंदगी जा जेके आहिनि त उते केतिरा ढेर पियल आहिनि। अचो जेकॾहिं तव्हां सैयद मोहल्ले में त सैयद मोहल्ले जूं चंद अहिड़ियूं गिटियूं आहिनि जंहिंजूं हिन वक़्त बि नालियूं वग़ैरह उथलियूं आहिनि ऐं गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। को बि सफ़ाई वारो कोन आहे हिते। असांजी मेन आहे ईदगाह खे तव्हां ॾिसो त हथ सां उनखे तबाह कयो वञे थो। असांजी इबादत गाह आहे उहा हिन वक़्त जेके शहर जी नालियुनि जो रुख आहे उहो मुकमल ईदगाह ॾे कयो आहे। टाउन इंतजामिया चूंडियल नुमाइंदनि एॾा वेदन कया आहिनि जो असांजे बयान करण खां मथे आहिनि। तक़रीबन 20 सालनि खां वठी गौसपुर में न रोड न नाली न नेकाल न का गैस जी सहूलियत कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे का। ऐं असां अॼु बि पुरअमन एहतजाज इहो कयो आहे। असां अॼु मुतालबो कयूं था टाउन इंतजामिया खां ऐं DC साहब खां मुअदबाना असां गुज़ारिश कयूं था या जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि मोहतरम उहे बि असां उन्हनि खां बि जेको आहे मुतालबो कयूं था त महिरबानी करे असांजे गौसपुर सां भर पासे सां सुठो सलूक कयो ऐं असांखे जेके सहूलियतूं असांजा हक़ आहिनि उहे ॾिना वञनि। गौसपुर हिकु यतीम शहर आहे जंहिंजो को बि वाली वारिस न आहे। हिन गौसपुर खे खाइण लाइ त वॾा मांगर मच्छा आहिनि। MPA MNA टाउन चेयरमैन ज़िले चेयरमैन करोड़े रुपया गौसपुर जे लाइ ईंदड़ फंड नालियुनि जा रोडनि जा रस्तनि जा गैस जा सभु जेको आहे खाई करे कागज़ी कार्रवाई में जेको आहे उन कमु मुकमल कयो आहे। टके जो कमु 20 सालनि में हिते न थियो आहे। असां पुरअमन एहतजाज करे उन्हनि खे इहा जेको आहे वार्निंग ॾियूं था त जेकॾहिं गौसपुर सां माटरेली मां वारो सलूक बंदि न कयो वियो त इनशाअल्लाह असां एहतजाज जे दायरे खे वधाईंदासीं।